अल्लाह जे नबी फरमायो उहो कीअं ईंदा क़यामत जे मैदान में? अल्लाह जे नबी फरमायो हे पंहिंजे सरनि सां ईंदा। या रसूल अल्लाह मुंडी सां इंसान पंधु करे सघे थो? साहबी हिकिड़ो वेठो, या रसूल अल्लाह मुंडी सां इंसान हली सघे थो? उहा ज़ात इन शइ ते क़ादिर आहे जेको इंसान खे ॿिनि पेरनि ते हलाए थो न, अल्लाह ताला इन खे जेको आहे मुंडियुनि ते हुकुम कंदो, इहे मुंडियुनि सां जेको आहे पंधु करे, मुंहं सां पंधु करे क़यामत ताईं पहुचंदा। टिनि हालतुनि में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान उथंदा ऐं महशर जे मैदान जी तरफ़ ईंदा। अल्लाह जे नबी फरमायो उन में हिकु जेको आहे हिकु अहिड़ो टोलो आहे जेको सुवार थी करे महशर जे मैदान में पहुचंदा। अल्लाह जे नबी फरमायो इहो ॿुधायो इहो कहिड़ो टोलो आहे? अल्लाह जे नबी फरमायो इन में नबी अथव। इन सुवार जेके थींदा आहिनि इहे इन में अक्सर नबी आहिनि, इन में जेको आहे मुजाहिदीन आहिनि, इन में मोमिन बंदा आहिनि, इन में सहाबा आहिनि जेके सुवार थी करे ऐं महशर जे मैदान ते ईंदा। हे हिकिड़ो टोलो। अल्लाह जे नबी फरमायो ॿियो हिकिड़ो टोलो आहे जेको पैदल ईंदो, पैदल पंधु कंदो कंदो जेको आहे महशर जे मैदान ताईं पहुचंदो। अल्लाह जे नबी फरमायो हे मुस्लमान आहिनि, ऐं उहे मुस्लमान जंहिंखां थोरी घणियूं कमियूं कोताहियूं थियूं, या उहे मुस्लमान जंहिंजा नेकियूं जेको आहे बराबरि आहिनि पर पैदल हलनि था। क़यामत जेको आहे जिते हिसाब किताब थींदो ओॾे पैदल हलनि था। इहे जेको आहे इहे मुस्लमान जंहिंखां थोरी घणी ख़ता थी, जंहिंखां थोरी घणी ख़ता थी। अल्लाह जे नबी फरमायो हिकिड़ो टोलो आहे उहो ख़तरनाक टोलो आहे। अल्लाह जे नबी फरमायो उहो कीअं ईंदा क़यामत जे मैदान में? अल्लाह जे नबी फरमायो हे पंहिंजे सरनि सां ईंदा। उनजा पेर ॿ हीअं मथे हूंदा, हीअं पेर ॿ मथे पंहिंजे मुंडियुनि सां, मुंडी उनजे हेठि पेर हीअं मथे। अल्लाह जे नबी फरमायो क़यामत यौम महशर जी तरफ़ ईअं जेको हलंदा ईंदा। साहबी हिकिड़ो वेठो, या रसूल अल्लाह मुंडी सां इंसान हली सघे थो? या रसूल अल्लाह मुंडी सां इंसान पंधु करे सघे थो? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहा ज़ात इन शइ ते क़ादिर आहे, उहा ज़ात इन शइ ते क़ादिर आहे जेको इंसान खे ॿिनि पेरनि ते हलाए थो न, अल्लाह ताला इन खे जेको आहे मुंडियुनि ते हुकुम कंदो, इहे मुंडियुनि सां जेको आहे पंधु करे, मुंहं सां पंधु करे क़यामत ताईं पहुचंदा। यौम महशर जेको आहे हिसाब किताब ताईं पहुचंदा।